नाज़रीन मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम मां अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन मीरपुर ख़ास जे सेटेलाइट उन इलाइक़े में सुई टोहम में जेका आहे सुई टोहम यानी बैतुल माल जे इंतज़ामिया जे मुबैना गफ़लत सबबु जेका 5 मासूम ॿारड़ा जेके सड़ी रख थी विया, जिन में जावेद पंवरा, नासिर लगारिया, तजमल पठाणा, अब्दुल समन बलोच ऐं अब्दुल वहीद ख़ासकेली, इहे जेके आहिनि बाहि लॻण सबबु हिकु कमरे जे अंदरि सुतल हुआ, जेका बाहि लॻण सबबु सड़ी रख थी विया। जीअं वाक़े जो इतला आयो त मीरपुर ख़ास जा शहरी तोड़ सिविल सोसाइटी नुमाइंदा तोड़े एसएसपी रुखसार अहमद खावड़, डीआईजी जावेद आलम ओढो समेत जेको डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह इहे पहुता, मीडिया जा टोटल सहाफ़ी बि उते पहुता। मगर जेॾीमहिल असां इहो वाक़ियो ॾिठो, वॾो अफ़सोसनाक वाक़ियो हो, जंहिंमें ॾिठो त तक़रीबन 100 खां वधीक सुई टोहम में मासूम जेके ॿारड़ा रहंदा हुआ, जेका अचानक बाहि लॻी, उन टाइम ते सुई टोहम जी इंतज़ामिया सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। हुननि जो इहो ई चवणु हो त हीअ बाहि जेको आहे शॉर्ट सर्किट सबबु लॻी आहे। जॾहिं त सुई टोहम जो जेको इंचार्ज हो आमिर पठान, उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त असां जिन खां इहो मौक़िफ़ वरितो त सुई टोहम में हिन कमरे जे अंदरि जिते वाक़ियो पेश आयो उनमें केतिरा ॿार रहंदा हुआ, जॾहिं त उन कमरे जी हुनखे का बि ख़बर न हुई। जॾहिं त हुनजो इहो चवणो हो त असां रिकॉर्ड ॾिसण खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। जॾहिं त जेको वाक़े में जेका गफ़लत नज़र अचे पई सुई टोहम इंतज़ामिया जी, उते जेका उन कमरे में जेका वेठल हुई जन्नत लगारी, उन खां जॾहिं मालूमात वरिती त हुनजो चवणो त आउं सुती पईसि, मूंखे का बि ख़बर न आहे, ऐं उन खां अलावा मूं सिर्फ़ु मच्छर मार जेका आहे जलेबी उते ॿारे रखी, जंहिं सबबु थी सघे थो उन में बाहि लॻी हुजे। मगर मुसलसल वज़ीर आला सिंध पारां नोटिस वरितो वियो आहे, वज़ीर आज़म पारां नोटिस वरितो वियो आहे, मीरपुर ख़ास जी सॼी इंतज़ामिया तोड़े सिविल सोसाइटी तोड़े वकील सभिनी पारां उते विज़िट बि कया आहिनि। मगर असल असीं तव्हांखे इहा हक़ीक़त ॿुधायूं त पहिरीं ॾींहं खां करे सुई टोहम जी इंतज़ामिया इन वाक़े खे जेको आहे ईअं ई करार ॾिनो पियो वञे त जीअं सम्झो त की मामूली का गफ़लत हुजे। असीं तव्हांखे ॿुधायूं त 100 ॿारड़ा जिते रहनि था, 1,07,000 रुपया इन जॻह जो किरायो आहे, उन बावजूद उते का बि सहूलियत न हुई। जॾहिं त उते जेको मुक़ररु गार्ड हो उनजो चवणु हो त जेको वाक़ियो पेश आयो इन में मूं फायर कयो, जंहिंखां पोइ पाड़े जा माण्हू गॾाया, उन खां पोइ असां ॿारनि खे कढिया। जॾहिं त उते कुझु ॿारनि जूं या कुझु उते जा जेके रवासीन असांखे शाहिदियूं मिलियूं त उन्हनि जो चवणो जेको इहो वाक़ियो पेश आयो आहे त हीअ अक्सर सुई टोहम जी इंतज़ामिया दरवाज़ा बंदि करे छॾंदी आहे ऐं हिननि ॿारनि ते तशदुद बि थींदो आहे। जॾहिं असीं तव्हांखे ॿुधायूं त जंहिं कमरे जे अंदरि 10 बाई 12 जे कमरे जे अंदरि 15-15 ॿार रहनि था, जेकॾहिं हेॾो वॾो वाक़ियो थिए थो, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे उते न फायर ब्रिगेड पहुचे थी, न ई हिननि वटि का अहिड़ी इंतज़ामिया वटि का अहिड़ी रेस्क्यू ला का आहे जॻह, या त का अहिड़ो हुजे पाणी जेको हुते हुजे त जीव का बाहि विसाए सघिजे। जॾहिं त MD बि आयो, डायरेक्टर बि आयो, उन बावजूद हुननि जेके ऐलान कया हुआ असां 50-50 हज़ार रुपया मासूम ॿारड़ा जेके सड़ी फोत थिया आहिनि उन्हनि जे कफ़न दफ़न लाइ ॾिना आहिनि, ऐं उन खां पोइ असां जेको आहे वधीक जेको हिननि खे ॾींदासीं। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं इहे दावाऊं हिननि जूं बिल्कुलु कूड़ियूं हुयूं। PP सेनेटर हरिराम किशोरी लाल, उन खां अलावा जेको उते बैरिस्टर आबिद ख़ान ऐं बैतुल माल जो जेको आहे MD बैरिस्टर आबिद ख़ान उते पहुतो, ज़मरद ख़ान जेको चीफ पेट्रन उते पहुतो, ऐं जेको मीरपुर ख़ास ज़िले जो चेयरमैन मीर अनवर अली ख़ान टालपुर उते पहुतो, PP सेनेटर हरिराम समेत पीपुल्स पार्टी जा या मुतहदा क़ौमी मूवमेंट जो MP डॉक्टर ज़फ़र उते कमाली उते पहुता हुआ। जॾहिं त हुननि वाक़े जी सॼी ॼाण हुननि वरिती, उन बावजूद हिते जिते 5 ॿारड़ा मासूम सड़ी फोत थी था वञनि, उनखे अॼु ताईं न रुपयो बि मिलियो आहे। जेके उते मासूम ॿारड़नि जा जेके उन्हनि खटनि ते जेकॾहिं पियल हुआ उहे एधी या जेको आहे गाया ट्रस्ट वारा खणी विया, हुननि जा वारस उते हंजूं हारे रहिया हुआ। मगर सुई टोहम इंतज़ामिया सिर्फ़ु पाण में मिली भगत करे कचहरी करे रही हुई। नाज़रीन, जिन माण्हुनि खे जिन वारसनि जा जेके नंढड़ा मासूम ॿारड़ा सड़ी रख थी विया, अचो त हुननि जा जेके वीचार असीं तव्हांखे ॾिसूं, जेको हुननि सां हुननि कहिड़ियूं नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, जेके अॼु असीं नाज़रीन खे असीं ॾसूं था त हीअ सुई टोहम जी जेके इंतज़ामिया में 4 ॿार सड़ी आहे, जिन जा हिकु वारिस आहिनि, जंहिंमें जावेद पंवर जा ऐं नासिर लगारी जा। अचो त हुननि जे वारसनि जूं तव्हांखे ॻाल्हि ॿोल ॿुधायूं त हुननि जो छा चवणु आहे। इहा मासी दर के तालो ॾेई पोइ अलाह खे ख़बर आहे, हाले खीर में को निंड जूं दवाऊं विझी सुम्हारे वई, बाथरूम बि अंदरि कमरे में कोन्हे, पोइ बि ताला ॾेई हीअ निकिरी वई हली। असांजा कीअं बाहि लॻी, कीअं तड़पी विया आहिनि, उन्हनि खे ख़बर। असां त आधी राति खां पोइ ॿुधो, असांजा हुन शहीद लाइ तड़पो पिया, वरी अलाह असांखे वरी ॿियो ॾुख ॾेई छॾियो आहे। असांजो बाबलो मुंहिंजो भांजानी हो,
हिन पाकिस्तान में गरीब जो तो केरु आहे ई कोन, यतीम गरीब मिसकिननि जो तो केरु आहे ई कोन। कंहिं वॾेरे या कामोरे जो पुटु सड़े आहे न, अॼु वज़ीर आज़म वज़ीर आला सभु लथा पिया हुजनि। हीउ मिसकिन जो ॿारु सड़ियो आहे, कंहिंजा 5 ॿार सड़ी कोयलो खाक थी हलिया, जंहिंजो कुझु बि न बचियो, जिन्हनि जी शनाख़्त थियणु मुश्किल थी वई। उन्हनि जे लाइ केरु न आयो मथां अची, कंहिं ईअं कोन पुछो त आख़िर बाबा हिननि लाइ को ॻाल्हि का कई थिया की न का जांच न कुझु, केरु हुआ, अमलो किथे हो, उन्हनि जा माण्हू किथे हुआ, छो आख़िर ईअं थियो आहे। 100 ॿारनि मां 95 बिल्कुलु जिन्हनि खे का ख़राश न आई हुजे, 5 ॿार जिन्हनि जी शनाख़्त सुञाण कोन पई थिए। आख़िर कुझु त ॻाल्हि आहे न। मूं पंहिंजे भाणेजे जो लाश तस्दीक कई, ॿार जो दिमाग़ तक फाटल, साइडूं खुलियल, हथ पेर कोन हुजण, माना एतिरो कुझु सड़ी वञणु, ईअं लॻे थो जहिड़ो कर 3-4 ॾींहं थी विया सड़ियल। मुंहिंजे ॿारो तव्हां फुटेज ॾिसो, मौजूदु आहिनि मीडिया ते, उन्हनि ते ॾिसो तो तक़रीबन मतिलबु होश उथियो तक कोन्हे। हिकु एतिरी कंहिंखे गरमाश तक के बेज़बान जानवर खे बि का हीट बि ॾियूं था त हू बि टिपू ॾे के न भॼे के दीवार, हू हुन बेड तां चुरियो तक कोन्हे। छा अहिड़ो छा कयो वियो उन्हनि सां, कहिड़ी अहिड़ी बाहि लॻी, अहिड़ी कहिड़ी कॉइल, अहिड़ो कहिड़ो शॉर्ट सर्किट हो। अॼुकल्ह जो अहिड़ो दौरु थी वियो जंहिंमें को उन रेंट जॻह में हुआ, उन में त अहिड़ो को सिस्टम ई कोन्हे जंहिंमें शॉर्ट सर्किट। अच्छा, घर में कॉइल सड़े थी, धुओं थिए थो, माण्हू आसपास ॾिसनि था। 100 ॿारनि खे संभालण लाइ छा हिकिड़ो चौकीदार मिलियो, छा हिकिड़ी मासी मिली? तव्हां 25 लख रुपया 1.25 लख रुपया वारी जॻह में रेंट में वेही सघो था, तव्हां उन्हनि मासूमनि लाइ हिकिड़ा माण्हू उते बीहारिया। मुंहिंजो लावारिस यतीम हो, ॾिसो था, मूं त बचड़े खे पढ़ण लाइ छॾियो, मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे लाइ इहो मसइलो थींदो। ॾिसो तव्हां बि कुझु इंसाफ़ कयो, महिरबानी कयो। मुंहिंजा लावारिस बचड़ा हुआ, मुंहिंजनि बचनि जो को ॻाल्हि हो, मूं लावारिसनि ऐं यतीमनि वांगुरु मदरसे में विधो। महिरबानी कयो, ॾिसो असांजो केरु बि न आहे। मुंहिंजा बचा न जी न, मूंखे कॾहिं बि न ॿुधाए, तव्हां मूंखे कुझु बि न चवंदा हुआ। पढ़ाई में बि सुठो हो ॾाढो, कॾहिं बि मूंखे न चयईंसि। हा, हिन भेरे आयो त मूंखे चवणु लॻो त आउं कोन वेंदसि मदरसे। मूं चयो बाबा ॾिस तो वञ, पढ़ंदे मदरसे में मौलवी थींदे, असांजे पोइ पाण जी ख़ुशी सां ई हलियो हुयो। पर अदा मूंखे अहिड़ी कान ख़बर हुई त मुंहिंजे ॿारड़े सां एॾो वॾो ज़ुल्म थींदो। मुंहिंजो ॿारड़ो यतीम ऐं लावारिस हो, मूंखे अहिड़ी का बि ख़बर कोन हुई त मूं ग़लती सां कयो या छा कयो। मूंखे अदा सची विझनि का ख़बर ई कान। इंतिज़ामिया ॾिसो तव्हां इहो बि इंसाफ़ कयो, जॾहिं मुंहिंजे नंढड़े जी इहा हालत थी वई हली त असांखे का फ़ोन बि न कई आहे हिननि। असांजा नंबर हुआ ऑफिस में, तॾहिं हुननि जो फ़र्ज़ु त हो न, उहो असांखे फ़ोन करे ॿुधाए सघनि था, इतलात करे सघनि था। असांखे का बि इतला न ॾिनी आहे हिननि। इहा बि हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे न, हिननि जी नाइंसाफ़ी आहे न। जॾहिं ख़बर आहे त भाई इहो ॿारु वीचारो सड़ी राख थी वियो आहे, उनजी माउ या उनजे कंहिं वारसियुनि खे त ॼाण ॾियूं न। मुंहिंजो त नंबर ऑफिस में मौजूदु हो, तॾहिं मूंखे इतला ॾेई ॿुधाए सघनि था न छो इन्हनि कयो इहो। न, असांखे को बि हिकिड़ो वाक़ियो कुदरती कोन पियो लॻे, हीउ कंहिंजो करायल वाक़ियो आहे। सही ॿुधायूं न त असांखे कोन थो लॻे त इहो माना मदरसे में। तव्हां पाण सोचो त एतिरा ॿार, ऐं पाण रूम चेक करे आई आहियां, ॾिसी आहियां, सभु रूम में एतिरा ॿार हूंदा आहिनि। जॾहिं 5 ॿारनि खे बाहि लॻी वई आहे त ॿिया मासियूं ऐं उन्हनि जा इंतिज़ामिया केॾा विया हुआ। मासियुनि सां बि मिली ॾिठो अथमि, मासियूं बि वेठियूं आहिनि उते, उन टाइम मासियूं छो केॾा वियूं हुयूं। तव्हां कुझु इहो बि सोचो अदा, छा असां सां ज़ुल्म थी वियो अदा। मुंहिंजे बचड़े जो केर बि कोन, मुंहिंजो नंढड़ो बचड़ो, मुंहिंजो छा उन मां ते उड़ंदी आहे तव्हांखे ख़बर आहे। मुंहिंजो नंढड़ो बचड़ो, मुंहिंजो सड़ी राख थी वियो हलियो, मुंहिंजो नंढड़ो सड़ी राख थी वियो। एतिरी बाहि जेका माचिस जी तीली बि ॾाढी ॾुखी लॻंदी आहे, मुंहिंजो नंढड़ो सड़ी राख थी वियो हलियो। छा मूंखे हुनजो ॾुख कोन्हे अदा? ऐं हुनजे फुड़े जो हिसाबु वठंदसि अदा, ऐं माफ़ु कोन कंदसि, माफ़ु कोन कंदसि। सम्झी, जिते पहुचंदी मुंहिंजी उते हलंदसि। सम्झी, जिते पहुचंदी मुंहिंजी उते वञंदसि। पंहिंजे बचे जे इंसाफ़। हाणे मुंहिंजे बचे जी ज़िंदगी कोन बनंदी, पर विणंदसि ज़रूरु।
नाज़रीन, ही मासूम ॿारड़ा जिन जा सड़ी विया, उन्हनि जी माइरुनि जूं या उन्हनि जे भाइरनि जूं भेनरुनि जूं तव्हां दाहूं ॿुधियूं हूंदियूं। हुननि जो चवण आहे त असां सां इंसाफ़ न थियो त असां जेको आहे हिन खे कोन छॾींदासीं। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हिन वाक़ियो हेॾो वॾो वाक़ियो जेको आहे, इन में सिर्फ़ु पुलिस पारां हिकिड़ी जेका मुबैना गफ़लत जा जेके उन ते जेके इल्ज़ाम हणी जेका आहे FIR दाख़िल कई विया, मगर इहा हिकु ॿ ॾींहंनि जे अंदरि हुई बि उन्हनि जी ज़मानत थी वेंदी। हितां जे वकीलनि तौरु सिविल सोसाइटी जे माण्हुनि हिन FIR खे रद्द कंदे चयो आहे त हीउ हिकिड़ो वाक़ियो जेको आहे मुबैना हिननि जी गफ़लत न, पर हीउ सिधो सिधो हिकु मर्डर आहे। हाणे ॾिसिजे त वफ़ाक़ी हुकूमत नोटिस वरितो आहे, सूबाई हुकूमत नोटिस वरितो आहे, हिन केस खे अञा कहिड़ो रुख़ थो ॾिनो वञे। हिन वक़्त ताईं त पुलिस सिर्फ़ु FIR दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, जेको स्वीट होम में वाक़ियो थियो, पुलिस पारां जेको 29 तारीख़ ते वाक़ियो थियो ऐं पुलिस जेको आहे 3 तारीख़ ते FIR दर्ज कराई। जॾहिं त हिकु ॾींहुं अॻु SSP रुखसार अहमद खावड़, डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह स्वीट होम जो जेका विज़िट बि कयो, उन मौक़े ते SSP जो इहो चवणो हो त असां अञा वाक़े खे जेका वधीक मालूमात करे रहिया आहियूं ऐं हिननि जे लेबोरेटरी टेस्टूं कराईंदासीं, उन खां पोइ FIR दाख़िल कई वेंदी। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं 29 तारीख़ ते वाक़ियो थिए थो, पुलिस 3 तारीख़ ते वाक़ियो करे ऐं उन खे जेको आहे हिकु ईअं सम्झो कि अहिड़ी FIR दाख़िल कई आहे जेको बेलेबल केस आहे ऐं उनजी ज़मानत जेका जल्दी उन में थी सघे थी। ऐं हिन वक़्त सां गॾु जेको मौजूदु आहे वीडियो लिंक ते डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त वज़ीर आला सिंध जी हिदायतनि खां पोइ हिननि कहिड़ी रिपोर्ट सिंध हुकूमत खे पेश कई आहे। सैयद मेहदी शाह साहब, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मीरपुर ख़ास जे स्वीट होम जेको वाक़ियो पेश आयो आहे, वज़ीर आला सिंध पारां नोटिस वरितो वियो आहे, हिन वक़्तु तव्हां सिंध हुकूमत खे कहिड़ी रिपोर्ट पेश कई आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त इहो अफ़सोसनाक वाक़ियो असां वटि मीरपुर ख़ास जे स्वीट होम में पेश आयो, जंहिंमें 5 मासूम ॿारनि जूं जानियूं ज़ाया थी वियूं। उन में असां सां चीफ मिनिस्टर सिंध जेको आहे मुसलसल ज़िलई इंतिज़ामिया सां राब्ते में रहिया, पाण टेलीफ़ोन कंदा रहिया, बार बार टेलीफ़ोन कंदा रहिया ऐं सॼी ॼाण वठंदा रहिया। हींअर असां उन में पुलिस जी हिकिड़ी इंक्वायरी कमेटी करे छॾी आहे। उन ई ॾींहं खां सेम डे खां DIG मीरपुर ख़ासि उनखे नोटिफाई करे छॾियो आहे। उहा इंक्वायरी कमेटी में 2 DSP आहिनि, कुझु इंस्पेक्टर्स आहिनि ऐं उहे जेके आहिनि पंहिंजो कमु करे रहिया आहिनि ऐं ॾींहुं राति पंहिंजो कमु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी अल्हम्दुलिल्लाह प्रोग्रेस जेका आहे उहा सुठी आहे। अॼु बि मां इंक्वायरी कमेटी ऐं साइट विज़िट कयो हो ऐं उन में उन्हनि जेके सबूत हासिल कया आहिनि, ॾाढो जल्दी असां इन केस जी असुल हक़ीक़त ताईं पहुची वेंदासीं। शाह साहब, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त स्वीट होम जी जेका इंतिज़ामिया आहे उहा पहिरीं ॾींहं खां इहो वाक़ियो जेको आहे शॉर्ट सर्किट सबबु जेको आहे इहो पेश करे रही आहे, पर तव्हां उते पहिरें ॾींहं खां मौजूदु आहियो, तव्हां इहो वाक़ियो कीअं था ॾिसो? मुंहिंजी ज़ाती राय, मां हिकिड़ो नॉन टेक्निकल माण्हू आहियां, पर मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे ऐं ॿियो मूंखे इंक्वायरी कमेटी जे तरफ़ां जेका ब्रीफिंग वग़ैरह ॾिनी वई आहे उन मां इहो जेको आहे सो मां महसूसु कयो आहे त इन में शॉर्ट सर्किटिंग कोन्हे का। अगरि इन में कुझु आहे बि त को नेग्लिजेंस आहे ऐं मां इहो बि कैटेगरिकली पुछो आहे त हिन में को बि अहिड़े क़िस्म जो का शरारत या का, त उन्हनि में इहो आहे त शरारत जो बि असांखे अंसर हिन में को अहिड़ो कोन थो मिले। बाक़ी इहा नेग्लिजेंसी थी सघे थी, गफ़लत, अमले जी गफ़लत जी वजह सां इहो थियो आहे। साईं, सिंध हुकूमत खे हिन वक़्त ताईं तव्हां कहिड़ी रिपोर्ट पेश करे चुका आहियो? असां सिंध हुकूमत खे पहिरियाईती रिपोर्ट, जंहिंखे असां इंसीडेंट रिपोर्ट चवंदा आहियूं, उहा असां मोकिले चुका आहियूं ऐं बाक़ी तफ़सीली रिपोर्ट असां तयारु पिया कयूं, जंहिंमें असां उन्हनि ॿारनि जे जेके लीगल हेयर्स आहिनि उन्हनि जी तफ़सील ऐं ॿियूं सॼा मामला असां अनक़रीब उहा ॿी रिपोर्ट बि इनशाअल्लाह अॼु या सुभाणे ताईं हली वेंदी। असांखे इहा इतला आहिनि त पहिरें ॾींहं खां करे जीअं वाक़ियो थियो, उन्हनि खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो, जेको स्वीट होम जो इंचार्ज हो आमिर जन्नत, उन खां अलावा जेका हिकु ॿी ख़ातून हुई मुसरतुल इस्लाम, इन्हनि लाइ छॾाइण लाइ तव्हां ते वॾो मथां खां को दबाव या प्रेशर हो? हिन वक़्तु असां पुलिस जेको कस्टडी में वरितो आहे उहे हिकिड़ी औरत आहे ऐं हिकिड़ो चौकीदार ऐं हिकिड़ो इंचार्ज जेको आहे इन हाउस जो, ऐं पुलिस पंहिंजे तरीक़े सां कमु करे रही आहे ऐं मां इन में कुझु कोन थो
थो चई सघां त आया अगरि इहे बेगुनाह साबित थिया त इहे ज़रूरु छुटी वेंदा, आज़ादु थी वेंदा, ऐं बाक़ी अगरि का नेग्लिजेंसी या को ॿियो को अहिड़ो थिए थो त पोइ उहो पुलिस जा जेके कंसर्न पंहिंजा असांजे कानून मुताबिक़ उन्हनि खे हैंडल कयो वेंदो। शाह साहब, हेॾो वॾो वाक़ियो मीरपुर ख़ास जे अंदरि थियो आहे। मीरपुर ख़ास जी सिविल सोसाइटी तोड़े हैदराबाद जे सिविल सोसाइटी जा नुमाइंदा आया हुआ, मगर हुननि खे सुई टॉम जी इंतिज़ामिया मिलणु न ॾिनो। इहो चयो वियो त असांखे ज़िले इंतिज़ामिया या डिविज़नल इंतिज़ामिया तरफ़ां मना कई वई आहे। उन हवाले सां तव्हांजा छा चवणा? उन में मां इहो तव्हांखे अर्ज़ु कयां त ज़िलई इंतिज़ामिया जी तरफ़ां का बि पाबंदी कोन लॻाई वई आहे उन जॻह खे सील करण जी। अलबत्ता इंक्वायरी कमेटी जेका आहे उन्हनि उन कमरे खे ऐं उनखे सील कयो हो, इन वजह सां सील कयो त उते जेके अहम सबूत आहिनि उहे माण्हुनि जे घणे अचण वञण जी वजह सां उहे ज़ाया थियण जो ख़दशो, उनजे करे उन्हनि सबूतनि खे बचाइण जे लाइ इहा पाबंदी लॻाई वई। शाह साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह हो, जिन जा तव्हां जेके वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणो हो त सिंध हुकूमत जे तरफ़ां असां लिखियो बिल्कुलु आहे, मगर अञा ताईं उतां खां को बि मुआवज़े वग़ैरह जो ऐलान न थियो आहे, मगर असां ज़ाती कोशिशूं करे हुननि ॿारनि खे जेका आहे कुझु न कुझु असां वठी ॾींदासीं। हिन वक़्तु असां गॾु जेको मौजूदु आहे मुस्लिम लीग नून सिंध काउंसिल जेको मेंबर आहे राजा अब्दुल हक़, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियो त हुनजा छा चवणा। राजा अब्दुल हक़ साहब, तव्हां असांखे ॿुधाइजो त मुस्लिम लीग नून सिंध काउंसिल जा मेंबर आहियो। सुई टॉम में 5 ॿार जेके शहीद थी विया आहिनि, पुलिस पारां जेका जारी कयल रिपोर्ट आहे या FIR आहे, उन मंझां तव्हां मुतमिन आहियो? आऊं त इहो त असांजे मीरपुर ख़ास जो हिकिड़ो तमामु वॾो वाक़ियो आहे जेको फस्ट टाइम थियो आहे। ऐं रही ॻाल्हि इहा जेका इन्वेस्टिगेशन जी जेका 3 रुकनी कमेटी चइजे जेका पुलिस जे तरफ़ां आई आहे, हाणे हुनजी जेका इंक्वायरी जेका आहे जीअं हुननि इब्तिदाई जेका रिपोर्ट पेश कई आहे त नाहिली ऐं गफ़लत जे करे इहो वाक़ियो थियो आहे। लेकिन आउं सम्झां थो त इन जे पोयां कई ॿिया असबाब आहिनि जेके अञा असांखे ॾिसणा हुआ, जेका हीअ एतिरी जल्दी जेका आहे हिन रिपोर्ट खे जेका शाया थी आहे या जीअं FIR लॉन्च थी आहे, उन पंहिंजो जेका आहे इंचार्ज ऐं प्लस जेका आहे लेडी इंचार्ज ऐं जेका उन मासी जी उन हवाले सां सेटेलाइट टाउन थाणे जे SHO जी मदद में, त आउं सम्झां थो हुन शइ खे ऐं इन हवाले सां चवंदुसि त ही इंक्वायरी अञा कंहिं वॾे पैमाने ते के सुठे अंदाज़ में जेका आहे ॿारनि जा जेके आहिनि उहे वारिस असां आहियूं। अॼु चाहे वफ़ाक़ जे तरफ़ां चाहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां इंक्वायरियूं भले हलंदड़ हुजनि, लेकिन असां चाहियूं था मुनसिफ़ाना अंदाज़ में थिए, ख़ाली इहा इन FIR ताईं इहे मामलात न थियनि ऐं हिन खे हिकिड़ी वॾी आला सतह ते जेका इंक्वायरी करे वारसनि खे बि मुतमइन हुजनि, अवाम जा जेके हिते जा ऐं सम्झां थो इन हवाले सां वकील साहिबान जेको तमामु घणो इन इशूज़ ते खयो आहे। ॿियो अवामी जेके माण्हुनि जेको आहे हिन शइ खे ॾिसनि पिया त ही आया कहिड़े पासे ही इन गफ़लत कहिड़े पासे वञे पई, उन ते बि जेको वॾो आवाज़ उथारनि पिया। त आउं सम्झां थो त हीअ पुलिस जा जेके मौक़ुफ़ या जेके बि एतिरो जल्दी जेको ही इन्वेस्टिगेशन थी ऐं FIR लॉन्च थियूं आहिनि त उहो बजाए हींअर न थियणु खपनि ऐं बाक़ाइदा के सुठे अंदाज़ में जेका आहे उनजो प्री प्लानिंग सां जेका आहे हिकिड़ो हुजणु खपे त भई आया वापडा जी कोताही त कोन, किथे शॉर्ट सर्किट जी त उन हवाले सां हिन में कोन, या जीअं लेडी जे उन हवाले सां जेके मौक़ुफ़ आया आहिनि या ॿारनि जा मौक़ुफ़ आया आहिनि उन्हनि में उन्हनि सभिनीनि खे शामिल हाल रखी पोइ अगरि इहा FIR कटिजी आहे त उहो बहितर हो। तव्हां असांखे ॿुधाइजो त तव्हां मुस्लिम लीग नून जी नुमाइंदगी करियो था ऐं जेको बैतुल माल वफ़ाक़ी खातो आहे, तव्हां बि उते मौजूदु हो। तव्हांजे साम्हूं जेको MD ऐलान कयो वियो त वारसनि खे जेको आहे असां कफ़न दफ़न लाइ या ख़र्चे लाइ 50,000 ॾींदासीं, उहा हुनजो सिर्फ़ु ऐलान ई रहिजी वियो। छा तव्हां का अहिड़ी रिपोर्ट बैतुल माल वारनि खे या पंहिंजी वफ़ाक़ी हुकूमत खे ॾिनी आहे जेके हिननि ॿारनि सां जेको अॼु बि मज़ाक़ पियो कयो वञे? न, आउं सम्झां थो अगरि आबिद वहीद साहब जेका आहे इहो अगरि ऐलान जेको थियो आहे, आउं सम्झां थो इन ते को कोताही कोन थींदी ऐं अगरि अहिड़ी का कोताही आई आहे नज़र में त आउं इन ते बिल्कुलु उन्हनि सां बिल्कुलु ॻाल्हाईंदुसि ऐं उन्हनि खां चवंदुसि त उनजे वारसनि जे तरफ़ां इहे उन्हनि खे जेका मुआवज़ो कोन मिलियो आहे उन ते बिल्कुलु जेका एक्शन थींदो। सभई पार्टियूं ॾुख जो त इज़हार कनि थियूं, मगर हिननि वारसनि वटि जेके मासूम ॿार शहीद थी हलिया उन्हनि वटि को बि चूंडियल नुमाइंदो कोन पहुतो आहे। सिर्फ़ु PP ज़िले जो जेको चेयरमैन आहे पंहिंजो मीर अनवर अली ख़ान टालपुर खां सवाइ को बि चूंडियल नुमाइंदो कोन पहुतो आहे। एतिरे ताईं तव्हांजा मुस्लिम लीग नून जी नुमाइंदगी करियो था, तव्हांजो को MPA को MNA तव्हांजो को नुमाइंदो कोन पहुतो आहे, न ई वरी को हुतां जा जेके बैतुल माल जा जेके अमलदार आहिनि उन्हनि वारसनि वटि पहुता आहिनि। उन हवाले सां तव्हां छा था चओ?
न इहा त बेशक चाहे आऊं ई छो न हुजां या असांजा हिते जा नुमाइंदा छो न हुजनि, हीअ त हिकिड़ो मिरपुर ख़ास जो हिकिड़ो वॾो एतिरो ॾुखाईंदड़ वाक़ियो हो। हिन ते त फस्ट टाइम ई पहिरीं वञणु, असां पहिरें ॾींहुं जहिड़ी हीउ वाक़ियो थियो इनिशियली असां उन हवाले सां पार्टी जे तरफ़ां बिल्कुलु ऐं उते असां वियासीं, उते ॿारनि खां बाक़ाइदा ऐं मीडिया सभु उते गॾु हुई, असां बिल्कुलु वियासीं। बाक़ी रही अवां जीअं चयो त उन्हनि जे तॾे ते जेका आहे हीअ चाहे आऊं हुजां या केर बि नुमाइंदा, ही माना असांजी ग़फ़लतूं आहिनि, इन्हनि शयुनि खे बिल्कुलु जेका आहे आऊं सम्झां थो त हीउ ग़लति कमु थियो आहे। उन हवाले सां असांजा जेके बि नुमाइंदा आहिनि उन्हनि खे पहिरीं वञणु खपे हा। तव्हां असांखे इहो ॿुधाईंदो त अगरि हिन ख़िलाफ़ु अॼु मिरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट बार जो इजलास थियो आहे, वकीलनि पारां रेज़ोल्यूशन पास कई वई आहे, वकील तोड़े सिविल सोसाइटी जा नुमाइंदा हिन वाक़े ख़िलाफ़ु का तहरीक हलाइनि था, त छा तव्हां उन्हनि सां गॾु शामिलु थींदव? हाँ बिल्कुलु, छो कोन। हीअ त चाहे नून लीग त छा हर पार्टियूं जेका आहे हिकिड़े ग़रीब ॿारनि सां अगरि इहा नाइंसाफ़ी या उन हवाले सां ही जेतिरो एतिरो वॾो इशू इहो मिरपुर ख़ासि जे हवाले सां आहे, ऐं सम्झां थो हर पार्टी गॾु बीठी हूंदी, चाहे वकील साहिबान हुजनि या इवन सिविल सोसाइटी हुजे, सभिनीनि सां गॾु बीठल हूंदी। राजा अब्दुल हक साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही राजा अब्दुल हक जेको मुस्लिम लीग नून सिंध काउंसिल जो मेंबर आहे, हिननि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणो हो त इहा हेॾी वॾी गफ़लत आहे, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त चूंडियल नुमाइंदा या ॿियो केरु न पहुतो आहे। मगर असीं तव्हांखे इहो ॿुधायूं त ही राजा अब्दुल हक त ठहियो, मगर हितां जा जेके लोकल MP आहिनि या MN आहिनि, को बि हिननि वारसनि वटि न पहुतो आहे। वारस हंजूं हारे रहिया आहिनि। ही जेके बैतुल माल जे इंतज़ामिया आहे, इन्हनि जूं सिर्फ़ु कूड़ियूं दावाऊं निकितियूं, जिन खे उनजे वारसनि पारां रद्द करे छॾियो। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, मिरपुर ख़ासि जे स्वीट होम में जेको वाक़ियो थियो, इन में जीअं वाक़ियो थियो उते सिविल सोसाइटी समेत चूंडियल नुमाइंदा, शहरी तोड़े वकील वॾे तइदाद में उते शामिल त थिया, हुनजे ॾुखनि में जेको बराबरि जा शरीक त थिया। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, जेको हू वारिस जेके अॼु जेके आहिनि इंसाफ़ लाइ पाॾाए रहिया आहिनि, मगर सिर्फ़ु उन्हनि ते केस दाख़िल थियो, उन खां पोइ कुझु बि अञा ताईं कोन थियो आहे। ऐं सिविल सोसाइटी तोड़े वकीलनि जो इहो चेताव आहे त असां हिन ख़िलाफ़ु जेका तहरीक ॻाल्हाईंदासीं। मगर जंहिं टाइम ते वाक़ियो थियो उन टाइम ते कमरे जे अंदरि जेका मौजूदु हुई जन्नत जेका लॻारी अचो त उन हवाले सां हुन जो ॻाल्हि ॿोल ॿुधूं त हुननि जो छा चवणु आहे। जंहिं टाइम ते वाक़ियो थियो अचो त हुननि जी ॻाल्हि ॿोल था ॿुधूं त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं हिन वाक़े जी असल हक़ीक़त छा आहे। हीउ वाक़े जो रुख असल में केॾां थो वञे, शॉर्ट सर्किट सबबु आहे या हीउ वाक़ियो जेको इतफ़ाक़ी करार ॾिनो वियो आहे। हाणे अचो त हुन हवाले सां असीं मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि जा तव्हांखे वीचार अचूं था। ॿार सुता हुआ, मुंहिंजी सुती हुई, निंड हुई, ॿार बेड ते ई सुता हुआसीं सभई। वो ख़बर ई कोन्हे कीअं लॻो, ॿार अलाए कहिड़ो ॿार निंड में नहीं हो, हिकिड़े खे निंड कान हुई, उन्हनि चयो आग लॻी हुई। मूं चयो आग लॻी हुई, आग लॻी हुई, मूं रणी कयूं, आंटी रशीदा अची वई, मूं उते खड़ी मूंखां घटि ई कान मिली। रशीदा अलाए कंहिं मूंखे छिके ॿाहिरि कढियो, मूं रणी कयूं, पोइ सभु ॿार बना मूंखे अलाए कंहिं ॿाहिरि कढियो, मूंखे ख़बर ई कान पई त कीअं ॿाहिरि कढियो। उते जिते ॿारड़ा सड़ी विया हुआ उते हिकिड़ी जेका आहे अगरबत्ती जेका मच्छर मार वारी उहा ॿरंदल हुई। पर इहा तव्हां छा पिया सम्झो भला कंहिं ॿारी आहे? ॿारी मूं हुई, ऐं सवेरे ॿारी हुई, ऐं 9-8 बजे ॿारी हुई सवेरे। आंटी ज़ुले खां पुछो भले। कमरे में छा लाइट ख़राब हुई? लाइट ख़राब हुई उन कमरे में। हा। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो जन्नत। हा, तव्हां छा था सम्झो शॉर्ट सर्किट त आहे कोन? इहो वाक़ियो कीअं पेश आयो भला? उन मज़ा बाहि लॻी? अलाए उहा मूंखे ख़बर ई कान पई न। हाजी छोकिरे जो चवणु आहे त उन मज़ा ई बाहि लॻी आहे। कंहिं मज़ा लॻी आहे? हिकिड़ो तव्हांजे उन रूम में हाजी छोकिरो रहंदो आहे, हुनजो इहो चवणो त हेठां जेका मच्छर मार जिलेबी रखी अथनि उन मज़ा बाहि लॻी आहे। तव्हां कीअं था ॾिसो इहो? ठका नज़र आयो, ठका थियो एॾो, ठका त न जलेबी मां कीअं ईंदो? लाइट ते हिकिड़ी तार बि कोन सड़ी आहे। अलाए ठका थियो एॾो। तव्हां घणनि ॿारनि ते मौजूदु हूंदियूं आहियो? मुंहिंजा 15 ॿार आहिनि। घणा हिन वक़्तु फोत थी विया? 5। नाला ॿुधाईंदो तव्हां? नाला मूंखे यादि कोन्हे। तव्हां उन वार्ड में केतिरे अरसे खां इंचार्ज आहियो? ॿार हींअर आहिनि न, 15-20 ॾींहं थिया आहिनि, मूंखे ॿार नया मिलिया आहिनि। आला सतही कमेटी पाकिस्तान बैतुल माल के जो सीनियर तरीन अफसरान हैं उन पर मुश्तमिल थी। वो कमेटी बना दी जो प्रॉब करेगी कि असल हक़ाइक़ क्या हैं
और अगर इसमें किसी की नेग्लिजेंस हुई तो उसको करार वाक़ई सज़ा दी जाएगी। हमारी इतला के मुताबिक ये जैसे कहते हैं कि हर कमरे के अंदर एक मासी होती है, मगर कोई रात मासी मौजूद नहीं थी, हम सारे के सारे यहाँ पर थे। उनके खिलाफ आप कौन सा एक्शन उठाएंगे? देखिए जी, मैंने जैसे कहा कि मैंने कमेटी बना दी है, वो प्रॉब करेगी। अगर मदर मेड जो उनकी मदर होती है वो रूम में अवेलेबल नहीं थी तो उसके ख़िलाफ़ भी जो एक्शन होगा वो भी लेंगे। और साथ ही साथ मैंने जैसे कहा कि इसमें %1 भी टॉलरेंस नहीं होगी और मैं यहाँ पर ये चीज़ बर्दाश्त नहीं करूँगा। इनके लिए कोई ऐलान वगैरह किया हुआ है? इसमें जी बिल्कुल, आज हमने 50-50 हज़ार रुपये इनके लवाहिकीन को दिए थे इनके डे टू डे अफेयर्स चलाने के लिए, कि जो इनके कफन दफन वो तो वैसे भी पाकिस्तान बैतुल माल ने किया, उसके अलावा जो भी इनके अखराजात हैं वो पाकिस्तान बैतुल माल करे। और इंशाल्लाह वफाकी हुकूमत बहुत जल्द इसका भी ऐलान करेगी कि इनकी फैमिलीज़ जो इनकी मदर अगर किसी हैं और अगर गार्डियंस हैं तो उनको हम एक माकूल मुआवजा दें। असां इंतज़ामिया खे कयूं था त उनजी नेग्लिजेंसी आहे, उनजी लापरवाही आहे, उनजी गफ़लत आहे। उनजे गफ़लत जे करे थियणु खपे। चौकीदारी सिस्टम प्रॉपर हुअणु खपे। जेकॾहिं ॿाहिरीं दरी मां खिड़की मां जेकॾहिं बाहि लॻाई वई आहे त जेकॾहिं प्रॉपर चौकीदारी सिस्टम हुजे, प्रॉपर हिननि जूं जेके मासियूं आहिनि उहे उते प्रेज़ेंट हुजनि, प्रॉपर हिननि जा चौकीदार आहिनि केतिरा आहिनि उहे उते प्रेज़ेंट हुजनि, त बाहि जेकॾहिं लॻी आहे यकदमि उनखे विसाइजे, कंट्रोल कजे त मर्डर छो थियनि। त हिननि जी नेग्लिजेंसी, हिननि जी लापरवाही, हिननि जी गफ़लत जेका आहे उन जे करे मुंहिंजो चवणु आहे त हिननि जी इंतिज़ामिया जेका आहे उनखे तफ़्तीश में आणणु खपे, उनखे इन्वेस्टिगेशन में आणणु खपे। पुलिस खे FIR दाख़िल कराए हिननि जी इंतिज़ामिया जेका आहे उन खां तफ़्तीश थियणु खपे, इन्वेस्टिगेशन थियणु खपे ऐं यतीमनि जा खून जेके आहिनि रायगार न थियणु खपे। बरसों हादसा एकदम नहीं होता, अगर हादसा भी है तो वो भी इनकी मुसलसल नेग्लिजेंस की वजह से, कि एक तो इतनी बड़ी बिल्डिंग है और उसके अंदर आपने 14 बच्चे 10 बाय 12 के कमरे में एक में कर दिए। इतनी बड़ी बिल्डिंग क्या सारी वो उनको अलग अलग नहीं किया जा सकता? एक कम तादाद में एक कमरे में बच्चे मेरे, पूरी इतनी बड़ी बिल्डिंग है खाली पड़ी है, बरामदे खाली पड़े हैं, गर्मी का दौर है, लाइट नहीं है, बच्चे वहाँ हैं आके। और 2 अलग वर्जन इनकी तरफ से आए हैं। एक कहते हैं कि शॉर्ट सर्किट का हम भी वकील हैं, हमने भी देखा है शॉर्ट सर्किट हो ही नहीं सकता, कंसील्ड फिटिंग है। और इसका जो इलेक्ट्रॉनिक का बोर्ड है वो ऊपर से पिघला हुआ है, यानी बाहर की आग से पिघला हुआ है, अंदर की तरफ से वो शॉर्ट सर्किट नहीं हुआ, तो शॉर्ट सर्किट का तो सवाल ही पैदा नहीं हुआ। ॾाढो जेतिरी मुंहिंजी मदद कजे तव्हां भाइदो घटि आहे। हिकिड़े नंढड़नि मासूम ॿारनि जी हयातियुनि जो जी सुवाल हो जेके ईअं बेगुनाह हिन वाक़े में वीचारा उन्हनि जी डेथ थी, कीअं आहे थियो आहे छा आहे, उन लाइ बिल्कुलु हिननि हिते असांखे चयो आहे त हिकिड़ी इंक्वायरी विहारी वञे हिन वाक़े जी। छो तमामु वॾो वाक़ियो आहे, हिन खां वधीक कहिड़ो वाक़ियो थींदो हिकिड़ो। इंशाल्लाह बिल्कुलु मूंखे जेको हींअर हिते अचण खां पोइ जेके हालात ॾिसण में अचनि हिते जेको मेनली स्टाफ आहे उनजी नेग्लिजेंसी आहे हिकिड़ी आहे, माना सफ़ा हिकिड़ो लागर्दी जेके चइजे। वधीक त हाणे इंक्वायरी जॾहिं वेह ख़बर पए त उहे छा था चवनि पंहिंजी जॻह ते, पुलिस आहे, SP साहब हिननि जा माण्हू शायदि मूंखे लॻो आहे त कुझु विहारिया आहिनि। तव्हां ज़िले जा चेयरमैन आहियो, छा ज़िले जे मेंबरनि तरफ़ां या ज़िले तरफ़ां का कमेटी ठहंदी जेका हिन इंतिज़ामिया सां गॾिजी करे हिन जी सॼी मामले जी इन्वेस्टिगेशन करे? असीं पहिरीं ॾिसूं था पुलिस अगरि पंहिंजी तह ते पहुचो थी वञे ठीकु आहे, त न त ॿिनि कुझु ॾींहंनि खां पोइ असीं पंहिंजी कमेटी बि ठाहींदासीं अगरि कंहिं जॻह ते नथा रसनि कंहिं नतीजे ते। हा त हीअ जीअं सुबुह मूंखे ख़बर पई ऐं निकितसि उतां, ऐं हींअर ई साईं ज़मर ख़ान साहब बि उते मुलाक़ात DC हाउस में, पोइ वरी गॾे आयासीं। हाणे असां बि उते साईं जिन बि इहो कयो आहे त वॾो मासूम ॿारनि जो हिकिड़ो इंसानी ज़िया आहे ऐं असां चाहियूं था हिन जो अज़ालो थियणु खपे। अज़ालो इन सूरत में जो इंसान जी का क़ीमत कोन हूंदी आहे, पर असांजो फ़र्ज़ु थिए थो त उनखे संभालियूं ऐं इन सां गॾु इनखे केस खे तफ़्तीश आऊं पाण हिते आहियां, इन केस जी आऊं बि वई एज़ ए इंतिज़ामिया सां मिली त हक़ीक़त छा आहे, असुलु सही शइ साम्हूं अचे त उन हवाले सां ज़रूरु उनजी अॻियाई थींदी ऐं जेको उनमें इन्वॉल्व हूंदो उनखे ॾुआरी कंदासीं। हितां जो लोकल सिविल सोसाइटी जूं तनज़ीमूं ऐं सिंध जूं ॿियूं तनज़ीमूं गॾिजी असां हिते आया आहियूं ऐं हिते अचण खां पोइ जॾहिं असां फैक्ट फाइंडिंग दौरान पुलिस सां राब्तो कयो या हिते अची करे असां हिते लोकल बैतुल माल जी इंतिज़ामिया सां राब्तो कयो आहे, हुननि असां सां मिलण खां इनकार करे छॾियो आहे ऐं हू इवन हुननि जो जेको हाउस आहे उन्हनि ॿारनि खे छुटी ॾेई छॾी आहे ऐं जेके बि कंसर्न लाॻापियल माण्हू आहिनि उन्हनि सां ही मुलाक़ात न पिया करणु ॾियनि ऐं केस खे दॿाइण जी कोशिशि पिया कनि। असांजो हिननि खां मुतालबो आहे त पहिरीं त हिन जी शाफ़
शफ़ाफ़ तरीक़े सां या जांच थियणु खपे। उन कमेटी में सिविल सोसाइटी जो माण्हू हुजे, मीडिया जो माण्हू हुजे, ऐं इवन गवर्नमेंट जो हुजे। जेको सिविल सोसाइटी जो असांजो वफ़द आयो आहे उन खे विज़िट कराइण जे असल वाक़े जी तहक़ीक़ करे उन ताईं पुॼण जे बजाए असांखे रोकियो थो वञे। नई सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि खे अंदरि फैक्ट फाइंडिंग लाइ छॾियो वञे थो। तो 5 बच्चे जल के मरे, कम से कम बताओ तो सही। मैं रूम दिखा दो जिसमें आग लगी है, वो रूम दिखा दो। तो हमें वो रूम दिखा दो भाईजान जिसमें आग लगी है। ये तो बादशाह जे दौर खां हिकिड़ो ज़ुल्म जी इंतहा है जेका हेड़े विजिलेंट ऐं अॼु 2016 में थी वञे पई। ॾिसो घणियूं शयूं आहिनि जेकॾहिं मां हिन महिल डिस्क्लोज़ कयां त इहे अॻिते हली इहे जेके बि असांखे विटनेसिस प्रूफ मिलंदा उन ते असर अंदाज़ थींदो। कुझु शयूं आहिनि जेके डिस्क्लोज़ करण जूं आहिनि, के शयूं अहिड़ियूं आहिनि जेको डिस्क्लोज़ न थींदियूं, लेबॉरेटरी ते वेंदियूं, उन जो एविडेंस आहिनि, विटनेसिस खे उन खे प्रूव कयूं था जीअं अॻिते हली जेको कंहिं अंदाज़ ते बि। शुरूआती ॾिसो न आहे इहो वरी तव्हांजो सुवालु उहो ई आहे त माना मां का शइ शेयर कयां त उहो अॻिते हली असर अंदाज़ थींदो। तव्हांखे यकीन थो ॾियारियां त मीडिया जे अॻियां हिकु हिकु शइ वाज़े थींदी, हिकु हिकु शइ जेको आहे सो क्लियर कंदासीं त कहिड़े तरीक़े सां थियो आहे ऐं इंसिडेंट जेको आहे उन जी रिकॉर्ड जेकी आहे उहो सॼे जो सॼो मेंटेन कयो थो वञे। इंशाल्लाह तव्हांखे क्लियर कर क्योंकि एविडेंस थोड़े बहुत नहीं है, बहुत से ज़्यादा एविडेंस मेरे पास हैं, मेरी टीम के पास हैं, दोनों DSP साहिबान के पास एविडेंस हैं, दिन रात कर रहे हैं। अच्छा, कुछ ये ऐसा तासुर दिया जा रहा है कि मीडिया को हम छुपा रहे हैं या नहीं। ये देखें इस प्रेमिसेस में अंदर इतनी एविडेंस मेरे पास मौजूद हैं, हम ये चाह रहे हैं कि हम उस तक पहुंचाएं या कोई ऐसा एविडेंस जो है ज़ाया हो जाए। इसीलिए हम कल जो है इसको सील किया था कि ये दोनों DSP एविडेंस तक मुकम्मल पहुंचे। इसका रीज़न यही था। नाज़रीन, ही तव्हां हिननि जा वीचार ॿुधांदा जंहिंमें SSP रुखसार अहमद खावड़ समेत जेके सियासी समाजी पार्टियुनि जा जेके अॻुवाण मौजूदु आहे उन्हनि जा वीचार ॿुधाईंदा। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे। 5 मासूम ॿार सड़ी जेके रख थी वियल आहिनि, शहीद थी वियल आहिनि। उन में हुकूमत पारां चाहे वफ़ाक़ी हुकूमत नोटिस वरितो आहे, सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे, मगर अञा ताईं को बि हुननि लाइ न मुआवज़े जो ऐलान थियो आहे, न ई को सूबाई वज़ीर या को वफ़ाक़ी वज़ीर हिननि वटि पहुतो आहे। सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खे घुर्जे त 5 मासूम ॿार जेके शहीद थी वियल आहिनि उन्हनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि लाइ को मुआवज़े जो ऐलान कयो वञे। छाजे करे त ॿिए हंधि जिते बि को अहिड़ो वाक़ियो थिए थो फौरी तौर ते जेको आहे उन्हनि लाइ ऐलान त थियो था वञनि, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे स्वीट होम ही जंहिंमें यतीम ऐं मिसकिन जेके मासूम जेके ॿार रहंदा हुआ उन्हनि लाइ अॼु ताईं रुपए जो बि ऐलान न थियो आहे। हुननि जा वारस जेके आहिनि उहो गुरबत सबबु हुननि स्वीट होम में उन्हनि खे दाख़िल करायो ऐं उन खां पोइ आख़िर में हुननि खे हिकिड़ा सड़ियल या फुलियार जहिड़ा लाश मिलिया, हुननि खां को बि अॼु ताईं इंसाफ़ न थियो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा।